अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां शमन अली मीरालीअ जे परस्तारनि लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। दोस्तों, उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे इहो तव्हांखे हिन वीडियो में अॼु मां ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां शमन अली मीराली साहब जा परस्तार आहियो त कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त शमन अली मीराली साहब जे न्यू एल्बम जी रिकॉर्डिंग जी तैयारी शुरू थी चुकी आहे। दोस्तों, ही एल्बम नंबर 7 कहिड़ी कंपनी में शमन अली मीराली साहब जो रिलीज़ कयो वेंदो इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। जी दोस्तों, शमन अली मीराली साहब जो न्यू एल्बम नंबर 7 SM प्रोडक्शन में रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, हिन एल्बम में तमामु बेहतरीन ख़ूबसूरत सॉन्ग आहिनि ऐं हिन एल्बम में तमामु सिंध जे मशहूर शाइरनि जी पिणु शाइरी आहे। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।